अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां आज़म ऐं अॼु पाण इन वीडियो में कोरल ड्रा में लोगो डिज़ाइन कंदासीं। सभ खां पहिरीं दोस्तों पंहिंजो कोरल ड्रा पिन कंदासीं। हीअ दोस्तों कुझु तव्हांखे हिन शयुनि जी ज़रूरत पवंदी। मसलन दोस्तों जंहिं इदारे जो तव्हां लोगो ठाहे रहिया आहियो उनजो नालो ऐं उहो इदारो कंहिं शहर में आहे उनजो नालो। दोस्तों कुझु तव्हांखे तस्वीरुनि जी ज़रूरत पवंदी जेके तव्हां उन लोगो में लॻाईंदा। जेकॾहिं दोस्तों स्कूल जो लोगो आहे तव्हांखे हिन तस्वीरुनि जी ज़रूरत पवंदी। हिन खां अलावा ॿियूं मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि जेके स्कूल जे लोगो में यूज़ कयूं वेंदियूं आहिनि। मसलन दोस्तों मीणबत्ती वग़ैरह ऐं ॿियूं बि मुख़्तलिफ़ शयूं यूज़ कयूं वेंदियूं आहिनि। ऐं दोस्तों जेकॾहिं ॿिए कंहिं इदारे जो लोगो आहे त उन में उन जे हिसाब सां शयूं लॻायूं वेंदियूं। त दोस्तों शुरू कयूं था लोगो ठाहिणु। सभ खां पहिरीं दोस्तों इलिप्स टूल सिलेक्ट कंदासीं ऐं दोस्तों हिते अची कंट्रोल खे प्रेस करे इन शेप खे ठाहींदासीं। जेकॾहिं दोस्तों तव्हां कंट्रोल खे प्रेस करे कोरल ड्रा में का बि शइ ठाहींदव, का बि शेप ठाहींदव त दोस्तों उहा सिधी हूंदी, चारों तरफ़ हिकु जेतिरी हूंदी ऐं नंढी वॾी न हूंदी। त दोस्तों हीअ पाण शेप ठाहे चुका आहियूं। हाणे दोस्तों वरी शिफ्ट खे प्रेस करे ऐं हिन जी डुप्लीकेट कंदासीं। हिन खे हिते आणे दोस्तों ऐं पंहिंजे माउस सां राइट क्लिक कंदासीं ऐं लेफ़्ट क्लिक खे छॾींदासीं त हीअ दोस्तों हिते ही शेप तयारु थी चुकी आहे। उन खां बाद में दोस्तों स्कूल जे नाले खे खणी ईंदासीं हिते ऐं दोस्तों हिननि सभिनि खे सिलेक्ट करे सी प्रेस कंदासीं। सेंटर थी वेंदा ऐं दोस्तों हिन खे थोरो हिन तरफ़ खणी ईंदासीं। हाणे दोस्तों सिर्फ़ु हिन नाले खे ऐं विची नंढी शेप खे सिलेक्ट करे टेक्स्ट ते अची फिट टेक्स्ट टू पेथ ते क्लिक कंदासीं त हीअ दोस्तों हिते गोल थी वेंदो। ऐं दोस्तों कंट्रोल के प्रेस कंदासीं ऐं हिन नाले खे सिलेक्ट करे ऐं शिफ्ट खे प्रेस करे हिन खे थोरो वॾो कंदासीं। हीअ दोस्तों हिते वॾो थी चुको आहे। उन खां बाद में दोस्तों हिन किताब खे खणी ईंदासीं हिते ऐं कंट्रोल पेज अप कंदासीं त जीअं मथे अची वञे ऐं दोस्तों हिन खे हिते सेटिंग कंदासीं। हीअ दोस्तों हिते लॻी चुको आहे। उन खां बाद में दोस्तों हिन इंक खे खणी ईंदासीं हिते ऐं हिन खे हिन साइड में लॻाईंदासीं ऐं दोस्तों हिन इंक खे खणी ईंदासीं हिते, हिन खे लॻाईंदासीं हिन साइड में। हीअ दोस्तों इंक लॻी चुकियूं आहिनि। उन खां बाद में दोस्तों हिन खे सिलेक्ट कंदासीं, हिते खणी ईंदासीं ऐं दोस्तों हिन खे हिते अची लॻाईंदासीं। हीअ दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त हीअ तस्वीरूं हिते लॻी चुकियूं आहिनि। उन खां बाद में दोस्तों बैनर शेप सिलेक्ट कंदासीं। हिते अची दोस्तों ऐं हिते बैनर शेप्स ते क्लिक कंदासीं ऐं हिते अची दोस्तों बैनर शेप खे ड्रा कंदासीं ऐं हिन खे ड्रा करण खां बाद में दोस्तों हिन जो रुख मटाईंदासीं ऐं दोस्तों हिन खे हिते अची सेट कंदासीं। ऐं हिन खे हिते सेट कंदासीं। हीअ शेप हिते सेट थी चुकी आहे। हाणे हिन खे दोस्तों हिते अची वाइट कलर कंदासीं ऐं दोस्तों शार्पर चाकर खे खणी ईंदासीं हिते ऐं कंट्रोल पेज अप कंदासीं। ऐं दोस्तों हिन खे हिते फिट कंदासीं। हीअ दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त हिते लॻी चुको आहे। हाणे दोस्तों हिन सभ खे हितां सिलेक्ट कंदासीं ऐं हिन खे थोरो मथे सोड़ो कंदासीं त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त लोगो तयारु आहे। उमेदु आहे दोस्तों अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।